सही पीर सही पागारे पीर सही मोहम्मद राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह उन बुजुर्ग जो हवालो पे ॾियां जंहिंजे बच्चे ते रसूलुल्लाह पग रखी ए पागारा सोटाना संगन इकड़े पासे झंडे वारा पीर ॿिया आहिनि पीर पागारा पागारो इन करे सॾिबो आहे जो साईं जी पग आई ऐं झंडे वारे पीरनि खे मदीने वारे साईं झंडो ॾिनो सुभान अल्लाह प्यारा मुस्लमान भाइरो साईं जे खानदान मां आहे हज़रत क़िबला साईं पीर हिज़्बुल्लाह शाह अल मारूफ तख्त घणी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह पेरी साईं जो तारुफ करें सुभान अल्लाह साईं वटि हिकिड़ो मुरीद आयो अर्ज़ कयसि मुरीद छाके चइबो आहे मुर्शिद छाके चइबो आहे सुभान अल्लाह साईं फरमाए फ़क़ीर को वक्त आयो त ॿुधाईंदुसि सुभान अल्लाह हींअर टाइम कोन्हे वक्त ते ॿुधाईंदुसि कुछ ॾींहं गुज़री विया हिन जवान जी शादीअ जा ॾींहं बचा सुभान अल्लाह हाणे ॿिए ॾिहाड़े शादी शाम जो आयो साईं वटि कार्ड खणी अर्ज़ कई साईं पंहिंजी शादीअ में ॿ टे वॾेरा ॿ टे ज़मींदार ॿ टे ख़ासा माण्हू घुराया अथमि ॿी अवाम दोस्त आहे पर दुआ जे लाइ मां तव्हां मुर्शिद खे मुंतख़ब फरमायो आहे सुभान अल्लाह साईं फरमायो फ़क़ीर शादी कॾहिं आहे अर्ज़ कई सुभाणे शादी आहे फरमायूं राति पई आहे पहिरीं असांजो कमु करे अच वञ जैसलमेर हिंदुस्तान में 11 शरीफ़ जा फ़क़ीरनि पैसा गॾु करे रखिया आहिनि वञी उहे पैसा वठी खणी अच मुंहिंजा प्यारा हिन जवान कोन सोचो त किथे जैसलमेर आहे किथे पीर जो ॻोठ आहे मां वञा थो केॾो वक़्तु लॻंदो अञा सीराणी बदीन त कोन हुया पाकिस्तान पंहिंजो सिंध खां वरी जैसलमेर हिंदुस्तान वञणो हुयो केतिरो अरसो न जहाज जो न गाॾीअ जो सफ़र हो पंधु वञणो हो मुरीद देर कान कई चाचड़ छंडे खुले ते रखी जी दम दस्तगीर सुभान अल्लाह कार्ड में शादी जा उते छॾी सुभान अल्लाह पाण हलियो वञी उतां खां मुरीदनि खां साईं जा पैसा खई जेके 11 शरीफ़ जा गॾु करे रखियो हाणे पैसा खणी अचे पियो फ़क़ीरनि 5 रुपया हिन खे ख़र्ची ॾिनी त रस्ते ते खाए जा पी जा हिन 5 रुपया वरिता मगर जीअं जो उतां निकितो त रस्ते ते मेलो लॻो पियो हो मेलो सुभान अल्लाह उन मेले में आयो जेका शइ नहीं ॾिसां पर लचो त पींगा चींगा घोड़ा उठ हे त सिंध में बि ॾिसंदो आहे नई का शइ ॾिसां कमरो बंदि हो दर वरियो पियो हो ॿाहिरां हिकिड़ो माण्हू कुर्सी विझो वेठो हो उन खां अची फ़क़ीर पुछो अजा हिन कमरे में छा आहे फ़क़ीर तूं सूफ़ी माण्हू ॾाढ़ी वारो कमरे खे छॾ के पींगे में वे के चींगे में वे जे न मूंखे इहा शइ ॾेखार नई थी ॾिसी छा आहे चई हिन जी टिकट महांगी आहे घणी जी 5 रुपया उन टाइम 5 रुपया 5000 जी ॻाल्हि फ़क़ीर 5 रुपया कढी न त भला घोरिया नई शइ ॾिसां दर जो खोले त अंदरि ख़ूबसूरत माई वेठी हाणे फ़क़ीर वीचारो सूफ़ी माण्हू खे ख़बर कान्हे कि भला वेठी वञी ख़बरूं पुछा दे 5 रुपया छाजा वरिता छाजा वरितो जीअं जो वेझो आयो क़रीब आयो विच ते अची साईं हिज़्बुल्लाह शाह डंडो खणी बीठो सुभान अल्लाह फरमायो पोइते हट फ़क़ीर पैसा रखण जो या मायूं तकड़ जो फ़क़ीर पोइते अचो मां साईं त ग़ाइब थी विया हाणे वा माई थी पुछे ओ फ़क़ीर केरु हुयो चवण लॻो मुंहिंजो मुर्शिद हिज़्बुल्लाह शाह तख्त धणी हुयो सुभान अल्लाह फ़क़ीर साहब
मां सब कम छॾियां थी इन जवान सां हली मिला सुभान अल्लाह ज़ियारत करा मां कलमो बि पढ़ंदुसि मुरीदानी बि थींदी सुभान अल्लाह हाणे फ़कीर साहब उन माईअ खे वठी साईं जे दरबार में आयो हिज़्बुल्लाह शाह बादशाह आस्थाने आलिया में वेठो प्यारा मुसलमान भाइरो जे वक्त में अंदर दाखिल थिया साईं निहारियो फ़कीर मुर्कियो फरमायूं वेह वेह तो मुखां कुझु ॾींहं अॻ में सवाल कयो हो मुरीद छाखे चइबो आहे मुर्शिद छाखे चइबो आहे ओ फ़कीर हिन दौर में मौजूदा दौर में तो जहिड़ो मुरीद कोन्हे मूं जहिड़ो मुर्शिद कोन्हे प्यारा मुसलमान भाइरो हाणे फ़कीर साहब साईं जे निहारियो साईं फरमायो जंहिंसां तुंहिंजी शादी पे थी न इहा तोसां घारे कोन सुभान अल्लाह तोखे बचाए छॾ सुभान अल्लाह हाणे हिन ते 5 रुपया ख़र्च कया थी कलमू पढ़ायूंसि था तोसां निकाह करे घर वठी वञे सुभान अल्लाह घर वठी वञेसि उन बुज़ुर्ग जे हवाले सां थो ॿुधायां त ख़ैरपुर जे मीरनि कई दावत साईं जी दावत में जॾहिं साईं आयो त मीरनि चयोसीं हाणे वञण जी तकड़ न कजां असां हिकिड़ो तोखे खेल ॾेखारींदासीं तमाशो साईं फरमायो कहिड़ो जो असां वटि पिंजरो आहे हुन में शींहं वालारियल आहे पोइ असां पंहिंजे महिमाननि खे इहो खेल तमाशो ॾेखारींदा आहियूं हुनजे पिंजरे में बकरो छॾींदा आहियूं पोइ बकरे सां अहिड़ो त हाल कंदो आहे शींहं जो तव्हां ॾिसी हैरान थी वेंदो साईं फरमायो भला ॾिसी वेंदासीं साईं जी कुर्सी हिते विधाऊं हितां खां केलरी ही जमा बकरे खे गुज़रणो हो साम्हूं पिंजरो हुयो बकरो बि को नवाब शाह जे नस्ल वारे बकरनि मञा हुयो जंहिं वक़्त में कामोरा वॾा माण्हू कुर्सियूं विझी वेठा मीर बकरो काहे आया साईं हिज़्बुल्लाह शाह वठां बकरो जो गुज़ारियो साईं उनजी पुठीअ ते हथ घुमायो सुभान अल्लाह बकरो वियो शींहं जो साईं नूर मोहम्मद शींहं वारे पिंजरे में वियो ॻाल्हि ई उमची थी वई सुभान अल्लाह शींहं थियो बकरो बकरो थियो शींहं सुभान अल्लाह बस वारे मलक जी टसे मथां वेही रहियो शींहं जी रड़ पई पए मीरनि जूं नज़रूं हेठि थी वियूं भेण हिन त असां खे ख्वार करे छॾियो असां हेॾी टाड़ हई महिमाननि जे अॻियां ऐं हीअं बकरो थी वेही रहियो हिकिड़ो मीर साहब हो चवंदा पाण वारे शींहं जो ॾोह कोन्हे को हीअ करामत कमाल हिज़्बुल्लाह शाह जे हथ जी सुभान अल्लाह पुछा कयूं साईं हिज़्बुल्लाह शाह कहिड़ो कम कई छा कई जो असांजे शींहं जो हाल बकरे ही कयो आहे साईं मुर्की फरमायो अलाह मूं कुझु कोन कयो मां हर महीने जी 11 राति दस्तगीर जी 11 कंदो आहियां सुभान अल्लाह हाणे 11 बि सिर ते चढ़ी आई आहे बकरे जो इंतज़ाम कोन थियो बकरो कई हूंदो आहियां 11 शरीफ़ में सो अञा कई न मुर्शिद ॾिनो आहे न मूं वरितो आहे 11 बची वई बकरो भेण मूंखे ॾाढो भलो लॻो हथ रखियो मैं बादशाह वीर हिन शींहं खां मोटी अचे त भला मीरनि खां वठी 11 में त हलायो सुभान अल्लाह सो मीर साहब जी बकरे ते 11 जी निस्बत थी वञे अरे आवाजो हिकिड़ो शींहं आहे लख शींहं अचनि दस्तगीर जे निस्बत वारे बकरे जे वाट में बि नालो नथा वठी सुभान अल्लाह